बेगुनाह 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 शाहजेब खान दिल त चए पई मशीन हुजी आ शाहजेब खान जे सीने में ठोके कढां। ठहियो ठहियो सरदार बि हक़ ते आ, खणी तकड़ करे छॾीसीं। अञा ही तकड़ा कोन हलंदासीं शाहजेब खान ॾे सरदार ॾे हलंदासीं। उठ ही नेकर ॾेई छॾे परवाह कोन्हे असांखे हुनजे ॻोठ जी। सरदार ॾे वेंदे न पोइ टपड़ खई वञ पंहिंजा हितां। बस आ बस खई वेंदो मां पंहिंजा बिस्तरा हंध भुॻो शाहजेब खान जो ॻोठ तोखे। मूंखे लॻे थो तुंहिंजो दिमाग़ हाणे लठिन फेरे छॾियो आहे, सफ़ा क्रेक थी वियो आहे। अकबर लॻे थो शाहजेब खान जा टुकर खावण शुरू कया थी। उथ उथाणे उथ वञ ज़मीन ते चक्कर हणी आ, अञा अॻां वेठो आहे। उथ। हा हा वञा थो, मूंखे ज़रूरत न आहे तोसां गॾु वेहण जी। अकबर अकबर मां बि कुझु न वरतो। इहो जेको न शाहजेब खान जा टुकर खावण लॻो आहे, हाणे सौट खे घुराइणो ई पवंदो। अधा बि वियो आहे ज़मीन ते, ॻोठ जा हालात बि ख़राब लॻा पिया आहिनि, थी बि ॿॼण विया हूं, दुश्मनियूं बि वधी वियूं आहिनि, ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां छा कयां। हा छो न सौट राणे खे घुरायां, कयांसि तो फोन काथे आहे, वञी उते मिलांसि तो, पोइ हिते ॻोठ जा हालात ई ख़राब लॻा पिया आहिनि। अस्सलाम वालेकुम सौट राणा। खुश आहीं ॿियो ख़ैर? हा ख़ैर लॻ पिया दुआ आहे तुंहिंजी अमन अमान। तूं पंहिंज हाल ॾे। सौट राणा तोसां मिलण तुसे, तूं काथे आहीं हिन वक़्तु? जी जी मां अचां थो हेॾे, हिते ॻोठ जा हालात ख़राब लॻा पिया आहिनि। जी जी पोइ हिते अची मिलूं था। जी 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 सौट राणा आई त पंहिंजे ॻोठ न। हा सही आहे, बसि पोइ मां अचां थो हिते ई तव्हां मिलां थो। जी जी ठीकु आहे सौट राणा, हिते ई थी तूं पंहिंजे ॻोठ में, मां हींअर ई अचां थो। ठीकु आहे ठीकु आहे। हाणे न ख़बर पवंदी आचरण मिठू खे त कीअं माण्हू वांगारबा आहिनि कचे खां। मां ई सौट घुराए कयां थो निंधू नास, पोइ ख़बर पवंदी त घणे ॾींहं सौ आहे। सौट राणा शाला सका खुश है? वो सोटरा शाला खुश बारी। हाँ सोटरा अंदर है। हाँ सोटरा ठही वे न, पंहिंजो घर अचो। हाँ सोटरा ॿियो ख़ैर आहे, खुश आहे, ठीकु लॻो पिया? ॻोठ ते ख़ैरियत लॻी पई? सौट ख़ैर छाजो, ख़ैर कोन्हे ॻोठ ते। अच मिठू मूंखे काराई ॾिनी आहे। इहो छा सोट, मिठू अचर तोखे काराई ॾिनी आहे? सौट इन मसइले जे करे त तोॾे आयो आहियां। सोट घबराई न, हिन राणे जी जान ई कुर्बान आहे तुंहिंजे मथां। सौट हाणे जेको कदम खणंदासीं त सोची समझी करे कदम खणंदासीं। हाँ सोट अकबर काथे आहे, उनखे न आंदी? सौट अकबर वियो ज़मीन ते चक्कर लॻाए ईंदो घरे, उस तो बाद में पाण टे हलंदासीं शाहजेब खान ॾे फ़ैसिले जी तारीख़ वठण। हलूं ज़मीन वारे दग सां अधु अकबर बि उतां मोटंदो, उनखे गॾु वठी बोतारे बंगले ते हली फ़ैसिले जी तारीख़ वठण।
वालेकुम अकबर वालेकुम अस्सलाम। ना बारो फुल कौन केवा जाता ओ सोट रे वैसे साइट अचू अचू किया चढ़ दिया बा अरे सारा साल लाता दी हाणे वरी मुंह रेखायो ते जी बस सोटा जबल याद कोई हलिया आया थे अकबर छोट राणा के माई घुरायो आहे इन कारे जे मसले लाए अथा जाई का तकड़ कई थी अची फैसलो थी वञे आपो सोट खे बि घुरायूं आहे खणी हाणे अॻियां छा सम्झदा भाड़ी थी पिया आहिनि बोतार ॾे वियो आहीं फैसले जी तारीख़ वठण हाणे कोन वियो आहियां अकबर सौटा को धारियो कोने फैसलो तैयार आहे सौट खे घुरायो आहे तारीख़ वठण वञूं था उहो त सही पर सोट जी ख़िदमत कई थी न जहिड़ो बुखे पेट ते भॼाई थो घर जी ॻाल्हि आहे सही तो चणी अॻे में हलंदासीं घरे सौट मानी बानी खाए मां लटा वटा मटाए पोइ भोतार जी उता के हलंदासीं फैसले जी तारीख़ वठण अस्सलाम वालेकुम कमरा दे खबर त काॾे निकतो हेड़ी माला जो खैर त आहे मुंचे बस यो वञा पियो ज़मीन ते ईअं ई तूं काॾे निकितो आहे कमदार रईस जो हुकुम आहे वञूं था ज़मीन ते असां बि घुमण लाबारो वाबारो हले थो राख करनि था न इनजे करे निकिरी पियासीं मुंचे ॿी ॻाल्हि जी ख़बर पई थी कमदार वरी कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधाए न मुंचे आ त तोखे वेही हवाल कयां अचो कहिड़ी ॻाल्हि आहे जो मूंखे हिते विहारे थी मूंखे वञिणो आहे पकड़ आहे भोतार खे ॿार हाथ अटैक थी वई खणी अच भाटिया कराची हाँ ये छा थियो न पई भाउ भोतार खे वेठी वेठी अटैक थी वई भाटिया खणी आ त अलाह ख़ैर करे अलाए छा थींदो सरदार ख़बर ई न हा न लाए कमदार मुंचे बस मालिक को इहे ई दुआयूं घुरियो था वाह बाबा ख़ैर कंदो अलाह कंदो ख़ैरनि सां मोटी ईंदो वरी तव्हांजा बेटा वसदा अमीन भलाई कंदो अलाह भलाई कंदो अलाह कमदार ठीकु आहे हलूं असांखे देर थिए थी अलाह भलाई कंदो बाबा दिल नंढी न करे अलाह ख़ैर कंदो अलाह ख़ैर केर हाणे ईअं ॻोठ में घुमंदो अचे थो हाणे कहिड़ो ॻोठ वञे थो त मूंखे खई हलो हा भाई बाबा के बेगुनाह 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 बेगुनाह